बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हूं आपका मेज़बान जी आर सलमान। इस वक्त हम मौजूद हैं हेस्को डिवीज़न सांगड़ में। सांगड़ के एक्शन तारिक नदीम जट सांगड़ हेस्को डिवीज़न की चार्ज संभालने के बाद भरपूर तरीके से बिजली चोरों के ख़िलाफ़ बाकायदा कार्रवाई का आगाज़ कर चुके हैं और आवाम को नज़र भी आ रही है। लेकिन नाज़रीन, मुझे काफ़ी दोस्तों ने कहा कि सिंधी में बात करें तो अचो त इन हवाले से सिंधी में भी साईं सां असां जेको आहे सो तफ़सीली थोड़ो इंटरव्यू भी कयूं था त हिन वक्त जेके बिजली चोरनि के ख़िलाफ़ साईं वारनि कहिड़ा इक़दाम कया आहिनि ऐं केतिरी जेके इन से माण्हुनि ॾे बक़ाया जात आहे, केतिरा जेके इन से माण्हू बिजली जा जेके एतिरा मक़रूज़ आहिनि ऐं बिजली चोरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई जेका आहे उनजो प्लानिंग ऐं सिलसिलो इहो केतिरे क़दुरु हले पियो, केतिरनि माण्हुनि ते जेके इन से गैर क़ानूनी मुक़दमा जेके बिजली चोरी जे करण जे ॾोह में उन्हनि ते माण्हुनि जा दर्ज कया विया आहिनि। इन हवाले सां साईं अस्सलाम वालेकुम, असां तव्हांखे पहिरीं भलीकार चऊं था ऐं तव्हां इन हवाले सां का असांजे आवाम खे तफ़सील ॿुधायो। महिरबानी, तव्हांजी महिरबानी। जी आर निज़ामाणी साहब, सलमान निज़ामाणी साहब, अव्हांजी महिरबानी, अव्हां आयो ऐं असां उमेद कयूं था त तव्हांजे ताउन सां असां पंहिंजे कम खे बहितर करे सघंदासीं। असांखे हींअर जेको आहे ॿ शयूं जेके आहिनि मेन टारगेट ते आहिनि जेको असांखे मिलियो आहे। हिकिड़ो टारगेट त आहे असांखे बिजली चोरी खे ख़तमु करण जो, बिल्कुलु उनखे मुकमल ख़तमु कबो, उन लाइ जेको बि असांखे एक्शन करिणो पवंदो असां कंदासीं। ऐं सेकेंड असांखे जेको टारगेट आहे उहो असांखे बक़ाया जा जी रिकवरी जो आहे। ही ॿ शयूं आहिनि जंहिंजो असांखे हीअं टारगेट मिलियल आहे पावर डिवीज़न जी तरफ़ां, असांखे मिनिस्ट्री वाटर एंड पावर खां, असां CO साहब जी तरफ़ां, ऐं इहो असांजी भरपूर मुहिम हली रही आहे। असां हींअर 41 जेके आहिनि उहे लेटर्स जमा कराया आहिनि, जंहिंमें 17 FIRs थी चुकियूं आहिनि ऐं बाक़ाइदा कनेक्शन जेके आहिनि काटिया विया आहिनि, उन जी बिजली काटी वई आहे, उन माण्हू खे अरेस्ट बि थिया आहिनि ऐं उन्हनि खां फ़ाइन बि वसूल कयो वियो आहे। तक़रीबन एंटी थेफ्ट कंपेन में असांजी तक़रीबन 13.5 लाख असांजी पेमेंट अची वई आहे थेफ्ट केसिस में। बाक़ी एरियर्स में असां 61 लाख रुपया तक़रीबन पोयां 3 ॾींहंनि में रिकवर कराए चुका आहियूं ऐं मज़ीद असांजी कोशिशि आहे असां वॾा जेके एरियर्स आहिनि, वॾा अमाउंट्स आहिनि, उन्हनि ते बाक़ाइदा असांजी टीमूं वञनि थियूं, स्पेशल टीमूं वञनि थियूं। पुलिस जो, इंतिज़ामिया जो असां सां भरपूर ताउन आहे ऐं इंशाअल्लाह असां हीअ कार्रवाई ईअं रखंदासीं, पंहिंजी कंटिन्यू रखंदासीं जेसि ताईं बिजली चोरी मुकमल ख़तमु न थींदी ऐं सिस्टम असांजो बहितरी ॾांहुं वापसि न ईंदो। असां पंहिंजी कार्रवाई बिल्कुलु जारी सारी रखंदासीं ऐं इंशाअल्लाह उमेद था कयूं त अवाम बि असांजो ताउन कंदी। अवाम खां असां ताउन जी अपील कयूं था, अवाम जे ताउन खां कुझु नथो थी सघे ऐं जेकॾहिं असां किथे ग़लति आहियूं, असां में का ग़लती थिए थी या किथे बिजली चोरी थी रही आहे, अहिड़ो को मसइलो आहे त उहो बि तव्हां असांखे अवाम खां असां रिक्वेस्ट कयूं त असांखे इंफॉर्म कयो, उते बिल्कुलु कार्रवाई थींदी। उहो माण्हू केतिरो बि पावरफुल हुजे, बाअसर हुजे, पर असांखे जेके हिदायतियूं आहिनि मिनिस्ट्री वाटर एंड पावर खां, असांजे CO साहब जी तरफ़ां, उन्हनि चयो तव्हां बिला तख़सीस कार्रवाई कयो ऐं हर माण्हू लाइ तव्हां हिकु जहिड़ो सिस्टम कयो। ऐं अवाम खे इहो वरी बि अपील कंदुसि, महिरबानी करे पंहिंजा वाजिबात अदा कयो, पंहिंजा बिल फौरी तौर ते पेमेंट कयो त जीअं त बिजली जी लोड शेडिंग बि घटि थिए ऐं असांखे बिजली जो रेट बि मुनासिबु थी वञे, जीअं आम माण्हू उनखे बिल खे प्रॉपर भरण जे क़ाबिल थी वञे। थैंक यू। महिरबानी। सवाल इहो आहे त पाकिस्तान पेनल कोड तहत जेको आहे 462O इन तहत जेको आहे सो इन में आहे त बिजली चोरनि जे ख़िलाफ़ FIR दर्ज नथा कराए सघो, अहिड़ो को ऑर्डर बि जेको आयो आहे। उन हवाले सां त इहो चयो वियो आहे त 17 गेट जो तव्हांजो ऑफिसर आहे इलाइक़े जे मजिस्ट्रेट वटि, उनजी जेका असां शिकायत करे सघे थो, माना डायरेक्ट कंप्लेंट। इन हवाले सां तव्हां थोरो आवाम खे छा ॿुधाईंदो, छा उहो चोरी खां माना भरी थी वेंदा, छा चोरी बि कनि ऐं पोइ उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई न थिए? ईअं कोन्हे GR साहब, ईअं कोन्हे, बिल्कुलु सलमान साहब। एक्चुअल हू FIR लॉस थियूं आहिनि जेके 462IJ एक्ट आहिनि, प्रेसिडेंट ऑर्डिनेंस आहे, उन ते थियूं आहिनि। एक त साॻियो थेफ्ट जो आहे, इलेक्ट्रिसिटी थेफ्ट जो आहे। हाणे छा आहे त इहे असांजे लीगल डिपार्टमेंट में मसलो हींअर पेंडिंग आहे, छो ही नाला जेके FIRs थियूं आहिनि इन जी इंफॉर्मेशन पावर डिवीज़न ताईं हली वई आहे, मतिलबु मेन असांजे मिनिस्ट्री वाटर एंड पावर ताईं बि वई आहे। हर ज़ाहिर आहे बिजली चोरी में आहिनि, नाला आहिनि, वल्दियत आहे, सॼो उनजो एड्रेस, उनजो अमाउंट, जेको मेथड आहे थेफ्ट करण जो, उहो सभु शयूं मथे लेवल ते मिनिस्ट्री वाटर एंड पावर ताईं हली विया आहिनि। हाणे हीअ जेके FIRs में जेकॾहिं को क़ानूनी प्रॉब्लम आहे त लीगल डिपार्टमेंट असां सां राब्ते में आहे, हिननि खे कन्वर्ट कंदासीं। इहो कन्वर्ट थींदो बाक़ाइदा मैजिस्ट्रेट जे थ्रू, जीअं डायरेक्ट कंप्लेंट थींदी आहे मैजिस्ट्रेट जे थ्रू, उते बाक़ाइदा छापो लॻंदो, उनखे वरी उहो जेको आहे कंप्लेंट बिल्कुलु हुन ते एक्शन थींदो। ईअं न आहे त हाणे हिन में थोरो हिकिड़ो प्रॉब्लम अची वियो आहे त हीअ माण्हू सम्झनि त शायदि असां वटि अहिड़ो को मसइलो थींदो। हीअ ऑन रिकॉर्ड अची वई हिकिड़ी शइ,
ऑन रिकॉर्ड अची वई आहे। इवन असांजे चीफ ऑफिस में बि रिकॉर्ड थी वियो इन जो नाला, इन जो पावर डिवीज़न में बि नाला हलिया विया। मंज़र ते अची वई। जी हा, बिल्कुलु इन विथ प्रूफ असां उन्हनि जी शयूं ॾिनियूं आहिनि ऐं असां वटि उन जा सभु हींअर प्रूफ अवेलेबल आहिनि। इन खे डायरेक्ट कंप्लेंट जे थ्रू या जेको बि इन जो तरीक़ेकार असांखे ॿुधाईंदा असां लीगल डिपार्टमेंट वारा, उन तरीक़े सां उनखे कन्वर्ट कंदासीं उन में। ई पाण खे आजो न सम्झनि त असां हाणे चोरी कई, हाणे थोरो लीगल प्रॉब्लम थी वियो आहे त शायदि असां हिन में थी वेंदासीं, अहिड़ो को मसइलो कोन्हे। इन खां बाक़ाइदा रिकवरी बि थींदी ऐं कार्रवाई बि थींदी। थैंक यू। जी नाज़रीन, बिल्कुलु जीअं तव्हां एक्शन साहब तारिक नदीम साहब जूं तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियो, ऐं हींअर आवाम खे घुरिजे त उहे भरपूर तरीक़े सां हिन सां पूरी हर जाइ ते, बल्कि असांजो पैगाम अगरि पूरे सिंध आउट ऑफ मुल्क में अगरि पूरो ॿुधो वञे पियो त पब्लिक जेका आहे उहा वापडा डिपार्टमेंट सां मुकमल सहकार करे थी। बिजली चोरियुनि जो ख़ात्मो जेको आहे उहो मुमकिन बनायो वञे, ताकी बिजली चोरी जिन में ख़ात्मो थींदो त यकीनन लासिस इन्हनि जा घटिबा। बिजली जी जेका चोरी घटि थियण सां पोइ न रुॻो उन्हनि जो रेट प्राइस बि घटि थींदो, पर गॾोगॾु उन सां लोड शेडिंग जो जेको आहे उहो बि ख़ात्मो मुमकिन थी सघे थो। इन सूरत में जॾहिं जेका एक्सेस बिजली जेका चोर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई जेका आहे उहा मुमकिन थी सघे। ऐं ॿी ॻाल्हि, बिजली चोरी कंदड़ जेके आहिनि उहे ईअं न सम्झनि त अगरि सेक्शन 462 ओ जे तहत अगरि FIR नथा कराए सघनि 17 ग्रेड जो ऑफिसर, त उन लाइ बि इन एक्शन साहब वाज़े करे चुको आहे त उहा मजिस्ट्रेट वटि डायरेक्ट कंप्लेंट थींदी आहे। इहे लिस्टूं जेके आहिनि इहे प्रोवाइड कयूं वेंदियूं, उहे बि कार्रवाई खां बची न सघंदा। जी हा, सलमान खे इजाज़त ॾींदा नेक्स्ट प्रोग्राम ताईं। अल्लाह हाफ़िज़।